सर हिन दफ़े इमरजेंसी में आयो तमामु कमु आहे हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु हूअं त ख़तरनाक कमु आहे पर असां पाण जे लाइ बहितरीनु थींदो इहो कमु करिणो बि तकड़ में आहे सर। कादरी ख़ैर त आहे? ख़ैर ई त न आहे सर। छा थियो आहे? सर ॻाल्हि इहा आहे हिकु त तव्हां ते एतमाद हूंदो आहे तव्हां ॻाल्हि कंहिंसां कंदा कोन आहियो माना पंहिंजी ॻाल्हि पाण ताईं हूंदी आहे भई मां तव्हां खुली करे ॻाल्हाईंदो आहियां। ॻाल्हि कर। हमरा आहे हिकिड़ो माण्हू मारे विधो अथई मर्डर करे विधो अथई हाणे जेको मरी पियो आहे उहो ग़रीब आहे उनजो न ओई आहे न वाही आहे मतिलबु कोई बि उनजी पुछा कोन कंदो ठीकु आहे सर। हाणे हे चाहे थो त मतिलबु इहो पोस्टमार्टम जॾहिं थिए त डॉक्टर जेका आहे उहो रिपोर्ट जेको आहे सो माना इहा ॾे त हिन ख़ुदकुशी कई आहे सो इन जे लाइ उहो 10-12 लख रुपया ॾियण लाइ तयारु आहे। मां ईअं थो चवां डॉक्टरनि तव्हांजा दोस्त कंहिं डॉक्टर खे तव्हां ॻाल्हायोसि उनखे 8 लख रुपया ॾींदासीं 2 लख रुपया पाण खे बि बचत थींदी सर। इहो जान कादरी ख़ुदा जो ख़ौफ़ कर हुन क़त्ल कयो आहे ऐं क़त्ल जो पोस्टमार्टम डॉक्टर कीअं थो रिपोर्ट ॾेई सघे त ख़ुदकुशी आहे यार? अरे सर मञूं था सभु न कंदा हूंदा पर के डॉक्टर आहिनि जेके कनि था न सर। नथा करे सघनि। अड़े सर हे जो हाणे रानीपुर में जेका इहा फातिमा छोकिरी मरी वई हवेली में हिन में त सभु तक़रीबन बदल विया सर। MS बि जेल में पइजी वियो इहो त खणी ठीकु आहे इहो लाकअप में पइजी वियो त पकड़िजी पिया पर ज़रूरी थोरी आहे त पाण पकड़िजऊं सर। इहो डॉक्टरनि में कमु हले थो सर को त कंदो सर 8 लख वॾा आहिनि सर। कादरी मुंहिंजो ज़मीर हिन ॻाल्हि जी इजाज़त कोन थो ॾिए तूं जेके बाक़ी मूंखे कमु चवंदो ईअं ज़मीर किथे आहे सर मां सां ॻाल्हायो मां मथां राज़ी करे वठां कमु कयो सर ईअं न कयो सर। कादरी नामुमकिन आहे इहो डॉक्टरी पैगम्बरी पेशो आहे यार। ॾाढो साधु आहे सर पैगम्बरी पेशो इहे ॻाल्हियुनि ताईं त ठीकु आहे हा के मोतबर डॉक्टर आहिनि सलाम आहे उन्हनि खे पर सर उहे तमामु न जे बराबरि आहिनि पैगम्बरी पेशो जेके सम्झंदा आहिनि बाक़ी न त तक़रीबन असां वटि सर पूरी दुनिया में रिपोर्ट आई आहे पूरी दुनिया जी रिपोर्ट में सभ खां वधीक जेको 2 नंबर डॉक्टर आहे उहो असांजे मुल्क में आहे सर। पढ़ो त सही किथे आयो इन जे करे सर पंहिंजा पैसा बि विञायो था असांजा बि विञाईंदव। न सॉरी यार मां कम से कम इहो कमु नथो करे सघां इहो इंसानियत खां किरियल हरकत आहे जो कंहिंजो क़त्ल ईअं लुड़ी वञे। पैसा त विञाए पंहिंजा मूंखे छा आहे साईं सुठा पैसा हलो 3 लख खणिजो तव्हां मूंखे लख ॾिजो सॉरी 3.5 खणिजो 4 खणो मिड़े हुनजो कमु थिए सर। न यार इम्पॉसिबल घटि में घटि मूंखां इहा हरकत कोन थींदी सर। हाणे तव्हांखे जो एॾो ईमानदारी जो भूत सवार थिए असां त बुख मरी यादि पोइ अला पोइ जवाबु ॾियांसि कम से कम मां ईअं कोन थो करे सघां जवाबु ॾिस। हलो अॼु नथो ॾियांसि जवाबु सुभाणे ताईं इंसान आहे मथां बि माना अॼु या सुभाणे या ज़िंदगी में कॾहिं बि मां कंहिंजे बि खून खे ईअं लोड़ण में मां तुंहिंजी का हेल्प कोन थो करे सघां। ज़मीर सां ॻाल्हाए ॾिसिजो मथां राज़ी थी वञे।